बुलेटिन की शुरुआत अफ़सोसनाक ख़बर से कंदासीं। मस्तूंगी बाज़ार में धमाके के नतीजे में डीएसपी अली नवाज़ कशकोरी समेत 10 ॼणा शहीद थी विया आहिनि ऐं 40 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके खां पोइ रेस्क्यू टीमुनि पहुची लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। सिक्योरिटी की वॾी नफ़री पहुची वई आहे। पुलिस इंतज़ामिया मूजिब शुरुआती रिपोर्ट मूजिब धमाको आपघाती आहे। शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पारां धमाके की मज़म्मत कई वई आहे ऐं ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ घुरी वई आहे। ये अफ़सोसनाक ख़बर है। नाज़रीन आगाह कंदासीं अवां खे। मस्तूंगी बाज़ार में धमाके के नतीजे में डीएसपी अली नवाज़ कशकोरी समेत 10 ॼणा शहीद थी विया आहिनि जॾहिं त 40 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके खां पोइ रेस्क्यू टीमुनि पहुची लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। सिक्योरिटी की वॾी नफ़री पहुची वई आहे। पुलिस इंतज़ामिया मूजिब शुरुआती रिपोर्ट मूजिब धमाको आपघाती आहे। शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पारां धमाके की मज़म्मत कई वई आहे। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबीअ लाइ दुआ घुरी वई। मस्तूंगी का अफ़सोसनाक ख़बर है। आगाह कंदासीं नाज़रीन अवां खे। मस्तूंगी बाज़ार में धमाके के नतीजे में डीएसपी अली नवाज़ कशकोरी समेत 10 ॼणा शहीद थी विया आहिनि। 40 खां वधीक ज़ख़्मी थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर है। नाज़रीन आगाह कयूं पिया अवां खे। मस्तूंगी बाज़ार में धमाके के नतीजे में डीएसपी अली नवाज़ कशकोरी समेत 10 ॼणा शहीद थी विया आहिनि जॾहिं त 40 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके खां पोइ रेस्क्यू टीमुनि पहुची लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी पारां धमाके की मज़म्मत कई वई आहे।